गुर्दा इंसान जे जिस्म मां नाकारा मादा कढण जो कमु कंदा आहिनि ऐं गुर्दा फेल थियण वारे मरीज़ खे हफ़्ते में 2 खां 3 भेरा डायलिसिस वारे अमल मां गुज़रणो पवंदो आहे, जेको कमु गुर्दा कुदरती तौर ते ॾींहं में 36 भेरा पाण मुरादो तौर कंदा रहंदा आहिनि। बिना तकलीफ़ जे ऐं चुपचाप सां थींदड़ 36 भेरा कुदरती डायलिसिस यानी गुर्दनि वारे कमकार खे बहाल रखण ऐं ख़तरनाक अमल खां बचण लाइ रुॻो एहतियात करण जी ज़रूरत हूंदी आहे। सिगरेट, छिकण, शराब पीअण ऐं ॿियनि सिहत लाइ हानिकार शयुनि जे इस्तेमाल समेत इंसान जी खाद खुराक गुर्दनि ते सिधीअ रीति असरअंदाज थींदी आहे। हिते असां अव्हांखे अहिड़ियूं शयूं ॿुधाईंदासीं जेके गुर्दनि जी सिहत लाइ नुक़सानकार हूंदियूं आहिनि। नंबर 1, गऊं जो गोश्त। गऊं जे गोश्त में प्रोटीन ऐं फैट्स जो एतिरो घणो मिक़दार हूंदो आहे जेको गुर्दनि लाइ नुक़सानकार मैक्रोफेज सेल्स ठाहींदो आहे। इन सां गॾु प्यूराइन नाले केमिकल यूरिक एसिड जी पैदावार वधाईंदो आहे, जेका पिणु गुर्दनि में पथरी ऐं ॿियनि मसइलनि जो सबबु बणबी आहे। नंबर 2, लूणु। सोडियम असांजे जिस्म में पाणियठ वारे मिक़दार खे बरक़रार रखंदो आहे। घणो लूणु इस्तेमाल करण सां गुर्दनि खे उन खे पतड़ो करण लाइ घणे पाणी जी ज़रूरत पवंदी आहे, जंहिंजे करे ब्लड प्रेशर वधण समेत गुर्दनि में सफ़ाई करण वारे नेफ्रॉन्स खे नुक़सान पहुचंदो आहे। नंबर 3, कैफीन जो घणो मिक़दार। कैफीन रत जे दौरे खे तेज़ करे छॾींदी आहे, जंहिं करे ब्लड प्रेशर वधण समेत घड़ी घड़ी पेशाब करण जो सबबु बि बणबी आहे, जंहिंसां गुर्दनि जे पाणी जज़ब करण वारी सलाहियत मुतासिर थींदी आहे ऐं पाणीअ जी खोट जो सबबु बि बणबो आहे। नंबर 4, सोडा ऐं एनर्जी ड्रिंक्स। इहे पीअण वारियूं शयूं ज़ाइकेदार त हूंदियूं आहिनि, पर इन्हनि में मौजूदु कैफीन, खंड, रंग ऐं केमिकल गुर्दनि जे कमकार में वॾी रंडक बणबा आहिनि। सोडा ऐं एनर्जी ड्रिंक्स खे खुराक मां ख़तम करे छॾण सां गुर्दनि तां वॾो वज़न घटाए सघिजे थो। नंबर 5, खीर वारियूं ठहियल शयूं। खीर में मौजूदु कैल्शियम गुर्दनि में पथरी पैदा करे सघे थो। कैल्शियम जी सफ़ाई जे लाइ गुर्दनि खे घणो कमु करणो पवंदो आहे। अहिड़ी रीति गुर्दा प्रोटीन जी बि सफ़ाई नाहिनि करे सघंदा। हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त गुर्दे जे मरीज़नि में खीर मां ठहियल शयुनि जो इस्तेमालु घटाइण सां डायलिसिस जी ज़रूरत तमामु घणी देरि सां पवंदी आहे। इन सां गॾु मिठाण ऐं नाक़िस खाधा बि गुर्दनि जे कमकार में रंडक बणबा आहिनि, जिन जो इस्तेमालु घटाए गुर्दनि जी सिहत जो ख़्यालु रखी सघिजे थो।